इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सक़ाफ़ती वरिसे जी वारसीअ लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 44हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अव्हां लाइ लोक अदब लाइ जाखोड़ींदड़ सुघड़नि जी नुमाइंदा तंज़ीम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात तरफ़ां पेश कयो वेंदो आहे। जी सजणो, लोक अदब सिलसिले जे अॼोके 44हें प्रोग्राम जो मौज़ू आहे अमड़ जी अज़मत। जे अमड़ हाल हयात आ त हज ते तयारु न थी। जे अमड़ हाल हयात आ त हज ते तयारु न थी। तुंहिंजे लाइ हज अकबरी आ तुंहिंजी माउ ऐं पीउ। होट चवई त बि चाह मां तूं जीजल खे चओ जीउ। दिलि वठण वालिदैन जी आ रहमत राज़ वसी। ग़ुलाम नबी क़ुरान में आ हुकुम आयो हीअ त आहिनि माउ ऐं पीउ जीअरे बेहिश्त जहान में। जी सजणो, दुनिया जे हर इंसान लाइ कुदरत जे तरफ़ां दुनिया में हिकु अज़ीम तोहफ़ो, हिकु अज़ीम नेमत ऐं हिकु अज़ीम रिश्तो अता थियल आहे, जेको रिश्तो ऐं तोहफ़ो जीजल अमड़ जी सूरत में मिलियल आहे। दुनिया जे हिन झंगल में बदनसीब आहिनि उहे माण्हू जन खे जीजल अमड़ जे दुआउनि जो सहारो नाहे ऐं सुख ऐं सलामती जहिड़ियुनि अज़ीम दुआउनि खां महरूम आहिनि। सची जीजल अमड़ जे दुआउनि जो सहारो नाहे ऐं सुख ऐं सलामती जहिड़ियुनि अज़ीम दुआउनि खां महरूम आहिनि। सची ऐं बेलोस मुहबत खां महरूम आहिनि। जी सजणो, इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सक़ाफ़ती वरिसे जी वारसीअ वारे हिन लोक अदब सिलसिले जे 44हें प्रोग्राम जो मौज़ू आहे अमड़ जी अज़मत। अचो त अमड़ जी अज़मत मोहतरम मुमताज़ लाशारी जे आवाज़ में ॿुधूं। अव्हां जा कमेंट, अव्हां जा मैसेज प्रोग्राम खे ख़ूबसूरत बनाईंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां चाहियो था त अमड़ जी अज़मत जो ही निरालो प्रोग्राम ॾेह ऐं परॾेह सभिनी सान्याहवंदनि वटि पहुचे त प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर करे पंहिंजे अमड़ जी अज़मत खे बुलंदो बाला ऐं ॿियनि ताईं पैगाम पहुचाइण लाइ किरदारु अदा कयो। मोहतरम मुमताज़ लाशारी जो ख़ूबसूरत आवाज़ अव्हां जे समाअतुनि ताईं। प्रोग्राम आलमी ओताक। Ah!                                                                                 आ
हरगिज बाहर न हरगिज पैर पाए जे। परहेज़गारी जो खुदा ओ परहेज़गारी जो खुदा कयो हुक्म कुरान में शेर बदी छो भला औरत नचाए जे। दुनिया लाए न पंहिंजो अजाई दीन विञाए जे। खॾ में अहिड़ो खटियो पवे ओ तंहिंखां पिनी खाए जे। कोशिश करे औलाद खे इल्म पढ़ाए जे। क्याड़ी उड़ाए न उनखे नातू बणाए जे। फामई फज़ीलत सां वेही राग गाए जे। फामई फज़ीलत सां वेही राग गाए जे। खदड़नि वांगुरु ख्वार थी न ताड़ी वॼाए जे। इहा नसीहत दादन फ़क़ीर दी दिल साण लाए जे। पराई औरत जे पुठियां छो पंहिंजी हड़ विञाए जे। ओ रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। अमड़ जी जल ज़ोरा। अमड़ जी जल ज़ोरा। बीजी बचन तां घोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। अमड़ जी जल ज़ोरा। अमड़ जी जल ज़ोरा। बीजी बचन तां घोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। सूरन सां निबरे थी कोई भी प्यार करे थी। सूरन सां निबरे थी कोई भी प्यार करे थी। सूरन सां निबरे थी कोई भी प्यार करे थी। दुआऊं दिल सां घुरे थी। दुआऊं दिल सां घुरे थी। अल्लाह खे मंसूरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमल जी जल ज़ोरा। अमड़ जी जल ज़ोरा। अमड़ जी जल ज़ोरा। बीबी बचन तां घोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। छाती मथां संभारे बाता बोल सेखारे। छाती मथां संभारे बाता बोल सेखारे। छाती मथां संभारे बाता बोल सेखारे। हर हर खीर पियारे। हर हर खीर पियारे। गंढल रूहानी लोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। अमड़ जी जल ज़ोरा। अमड़ जी जल ज़ोरा। बीबी बचन तां घोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा। रिश्ता ॿिया बि घणा पर
रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोर आ। प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भलीकार। इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। प्रोग्राम में हिकु विख अॻिते वधाईंदे शामिल करियूं था अॼोके मौज़ू जी मुनासिबत सां अमड़ जी अज़मत जे हवाले सां के चङियूं ॻाल्हियूं। जी सजणो, बेलौस बेबाक रिश्तो अमड़ पालण ओजागा करण में वधीक तकलीफ़ माउ सहे थी। उन करे माउ जो हक़ पीउ खां वधीक मुक़ररु कयो वियो आहे ऐं माउ पीउ खां वधीक बचे सां प्यार रखे थी। पीउ जो नुत्फ़ो पुठीअ में हूंदो आहे, माउ जो नुत्फ़ो सीने में। सीनो दिलि खे पुठीअ खां वधीक वेझो आहे। उन करे औलाद सां पीउ खां वधीक माउ जी दिलि हूंदी आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन वटि हिकु शख़्स आयो। अर्ज़ु कयईं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदाक अबी व उम्मी, माण्हुनि मां मुंहिंजी सुहिणी सोहबत ऐं ख़िदमत जो सभ खां वधीक हक़दार केरु आहे? रहमतुल लिल आलमीन नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, तुंहिंजी माउ। वरी अर्ज़ु कयईं या रसूलल्लाह पोइ केरु? वरी फ़रमायूं तुंहिंजी माउ। वरी अर्ज़ु कयईं या रसूलल्लाह पोइ केरु? तॾहिं बि फ़रमायूं तुंहिंजी माउ। जॾहिं आख़िरी भेरो अर्ज़ु कयईं त या रसूलल्लाह पोइ केरु? आख़िरी भेरो ऐं हिकिड़ो भेरो मुंहिंजे आका फ़रमायो त तुंहिंजो पीउ बि वधीक हक़दार आहे, पर ज़्यादा हक़ तुंहिंजे मथां तुंहिंजी माउ जो आहे। जी सजणो, अमड़ उहा अज़ीम शख़्सियत आहे जेका पंहिंजी औलाद लाइ दुआउनि जा अंबार दिलि में रखंदी आहे। हर वक़्तु हर पल अल्लाह पाक जे आॾो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी औलाद लाइ सुखी ज़िंदगी जूं दुआऊं कंदी रहंदी आहे। अमड़ उहा आहे जेका औलाद जे देरि सां घर मोटी अचण ते बेचैन हूंदी आहे, परेशान हूंदी आहे। अमड़ उहा आहे जेका औलाद जा खीसा न पर पेट ॾिसंदी आहे त किथे मुंहिंजो बचिड़ो बुखायल त नाहे, उञायल त नाहे, सतायल त नाहे। मां थोराइतो आहियां उन्हनि सॼणनि जो जेके आलम उताक में मूंसां पंहिंजे गॾु हुजण जो अहसासु ॾियारींदे मोहबत भरिया मैसेज ऐं प्यार भरिया पैगाम मोकिले रहिया आहिनि। सभ खां पहिरीं मां इंतिहाई थोराइतो आहियां ऐं भलीकार चवां मोहतरम मोहम्मद दाऊद बाखड़ो बलोचिस्तान खां पाण सां गॾु आहे। लसबेले ससुई पुनू जे पार खां। उन खां बाद मोहतरम अमीर जान चांडियो, अव्हां खे भलीकार। हाफ़िज़ तुफ़ैल अहमद, अव्हां सलाम चओ पिया। वालेकुम अस्सलाम। हाफ़िज़ तुफ़ैल अहमद नेमती, अव्हां जी महिरबानी, अव्हां प्रोग्राम में शामिल आहियो। उन सां गॾोगॾु मोहतरम जमालुद्दीन भलाई सऊदी अरब जिद्दा खां पाण सां गॾु आहे। महिरबानियूं जमालुद्दीन, अव्हां जी वॾी महिरबानी। ऐं असांजे मोहतरम दोस्त हाकिम अली चांडियो दादू खां रोज़ जे मामूल जीअं पाण गॾु आहिनि। ऐं अॼोको जेको मौज़ू आहे आलमी उताक जो, अमड़ जी अज़मत, उन अमड़ जी अज़मत ते
हुननि ख़ूबसूरत नज़म मोकिलियो आहे। लिखनि था त ही जहान तोड़े ॿिए जहान जी तख़लीक़ जा आसार तुंहिंजे क़दमनि में, खंभ मोरड़ियुनि जा भौरनि जा भेरा, ख़ुशीअ जा सभु पुरअसरार पेचरा, जीवन जा नाच गाना बेमाना बणजनि था तुंहिंजी बाझ में, ख़ुशबूअ जे खेप खां झिरड़नि जी मौसीक़ीअ ऐं तंबूरे जी ज़ुबान खां पुरसुकून तुंहिंजी लोली। हीअ दावा हक़ीक़त नाहे, ख़ुदा जी मालिकी इंसाननि ते आहे। 10 महीना भञ ड्राह जा भंडार तो ई भोॻिया, तुंहिंजे मालिकीअ जी दावा हिन धरतीअ जे ॻोल्हे खां वज़नाइती आहे। अहमद शाकिर जूं सिटरूं हाकिम अली अवां मोकिलियूं, अवां जी महिरबानी। मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो गोहर कमेंट करे प्रोग्राम खे पसंदि कनि था ऐं अॼु कोशिशि कंदासीं त मोहतरम मोहम्मद मोहसिन जे आवाज़ में अमड़ जे हवाले सां का तख़लीक़ अवां ताईं पहुचाइजे। तहरीर त पढ़ी ॿुधाईंदा आहियूं, पर अॼु संदसि अंदाज़ शाइरी पढ़ण जो ऐं ख़ूबसूरत आवाज़ बि अवां जे समाअतुनि ताईं पहुचाईंदासीं। मोहतरम फरमान अली पीरज़ादो पाण सां गॾु आहे, अवां जी महिरबानी। फरमान अली कासमाबाद हैदराबाद मां गॾु आहियो। मोहतरम साईं कमर महर लिखनि था अमड़ियूं ज़िंदाबाद, साईं बिल्कुलु सदा जीअनि, जुग जुग जीअनि, सदियूं अल्लाह पाक उन्हनि खे उमिरियूं ॾिए। मोहतरम फरमान अली मोहतरम मोहम्मद साले अब्बासी लाड़काणे खां रोज़े मामूल जीअं पाण सां गॾु हूंदा आहिनि। मोहम्मद साले अवां खे भली कार चऊं था, वॾी महिरबानी। असांजे मोहतरम मोहम्मद मोहसिन अवां तख़लीक़ मोकिली आहे। वालिदैन दी दुआएं दे बरकत नाल मिल वीज़ा मदीने शरीफ दी गई, मैं पिरियां दे पाड़ियां बैठुम टुल हर का महल तकलीफ़ दी गई, जो सवाल कि तुम थी पूरा गया, थी हाजत पूरी ज़ईफ़ दी गई, मिसकीन मोहसन दे दिल दे विच दरी खुल साईं दे तारीफ़ दी गई। मोहतरम शरफ़ुद्दीन मरखंड ताहिरी ऐं वफ़ाशर ताहिरी दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारो खां पाण सां गॾु आहिनि। शरफ़ुद्दीन ऐं वफ़ा अवां खे आलम औताक में भली कार चऊं था। अॼोके हिन प्रोग्राम जीजल अमड़ जे हवाले सां आहे। जीजल सवाइ ज़िंदगी कहिड़ी, जीजल सवाइ बंदगी कहिड़ी, दर्द हुजे या मर्ज़ हुजे, दुआ हुजे या दवा हुजे, भले पीर ऐं फ़क़ीर हुजे, अमड़ जी दुआ अल्लाह बि ॿुधे, कॾहिं औलाद नथी गर्ज़ रखे। जीजल सवाइ ज़िंदगी कहिड़ी, जीजल सवाइ बंदगी कहिड़ी, ॾींहुं हुजे या राति हुजे, हर पल औलाद जी तात हुजे, औलाद भले क़दुरु न करे, पर उमिरि लाइ हुन जो साथ हुजे। जीजल सवाइ ज़िंदगी कहिड़ी, जीजल सवाइ बंदगी कहिड़ी। GM 3 जूं सिटरूं मोहतरम हाकिम अली अवां मोकिलियूं। मौली मोहम्मद सादिक पंवर अवां खे आलम औताक में भली कार चऊं था। असांजे मोहतरम जमालदीन भलाई अॼोके प्रोग्राम जे मौज़ू सां सिटरूं लिखी मोकिलियूं। सिंध जे तमामु नाले वारे शाइर हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जूं। अमड़ तोड़ों आसरा पल नथा पलजनि, कंहिं कंहिं भेरे ख्वाब में था रूह वञी रलजनि,
अखियुनि खे आउं छा कयां, नथियूं झिझण खां झलजनि, रोई रातियूं थियूं पलजनि, हिन ग़ुलाम नबी ग़रीब जूं। मोहम्मद रमज़ान जोखियो साहब पाण सां गॾु आहे। अव्हांखे भलीकार सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम। जीए लतीफ़ सदा जीए रहमतुल्लाह ख़ासिली अव्हांखे आलमी उताक में भलीकार वॾी महिरबानी। मोहम्मद निसार पाण सां गॾु आहिनि इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े गुजरात खां प्रोग्राम ॿुधनि पिया। सजण अव्हां जी वॾी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। अव्हां गुजरात इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां असां सां गॾु आहियो। दरगाह पीर साईं नेमतुल्लाह कुरैशी नक्शबंदी दादू शरीफ़ तुफ़ैल अहमद नेमती रहमानी अव्हां असांखे ॿुधो पिया। अव्हां जी महिरबानी, लख लाइक। शरफ़ुद्दीन मरखंड असांजो तमामु भलोड़ लेखक आहे, तमामु बहितरीन तख़लीक़ूं सर्जींदड़ आहे। मुख़्तलिफ़ अख़बारुनि जे अंदरि संदसि कालम मज़मून वक़्तनि फ़वक़्तनि छपजंदा रहंदा आहिनि ऐं नज़र मां गुज़रंदा रहंदा आहिनि। लिखनि था त असांजे प्यारे पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त माउ जे क़दमनि में जन्नत आहे, जंहिंजी वज़ाहत हिन तरह कजे त औरत पहिरियां हिकु हूंदी आहे, पोइ जॾहिं उन जी शादी थींदी आहे त उहा माउ थींदी आहे, पोइ उन जो नसुल आहिस्ते आहिस्ते अॻिते वधंदो रहंदो आहे ऐं उन जे वजूद सां हर इंसान खे माउ जो प्यार ऐं सहारो मिलंदो आहे ऐं ज़िंदगीअ जो मज़बूत सहारो मिली वेंदो आहे ऐं जंहिंजी दुआ सां ज़िंदगी हिकु नए रुख़ खे जनमु ॾींदी आहे। माउ जेका औलाद जी हर ख़ुशीअ लाइ पंहिंजूं ख़ुशियूं क़ुर्बान कंदी आहे। क़ुर्बान कयो असां पंहिंजी जान, पंहिंजी जीजल अमर जे क़दमनि तां। मोहतरम फैज़ल मस्तोई अव्हांखे भलीकार। ताहिरी मोहम्मद ताहिर ख़ान शाहानी बलोच पाण खे ॿुधनि पिया। मोहम्मद ताहिर अव्हांखे आलमी उताक में भलीकार चऊं था। अव्हां किथां असांखे ॿुधो पिया इहो अव्हां नाहे लिखी मोकिलियो। आमिर हुसैन शोरो पाण सां गॾु आहे ऐं प्रोग्राम ॿुधे पियो। राणी बाग हैदराबाद जो तमामु इंचार्ज आहे पाण। म्यूनसिपल कमेटी कासमाबाद जा खोड़ सारा दोस्त इन सां गॾु पाण खे कनाईंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि। आमिर हुसैन अव्हांखे भलीकार। रज़ाक जे समा सजण अव्हांखे भलीकार चऊं था। अब्दुरज़ाक समो इंडिया खां अव्हां ॿुधी रहिया आहियो। सजण वॾी महिरबानी, अव्हांखे भलीकार चऊं था। लख लाइक। शबीर ख़ान अव्हांखे आलमी उताक में भलीकार चऊं था, वॾी महिरबानी। मोहतरम जोखियो नईम पाण सां गॾु आहे गडाब कराची खां। नईम साईं अव्हां जी अमर जे हवाले सां मनक़बत बि अव्हां जी फरमाइश ते ज़रूरु अॼोके हिन प्रोग्राम में शामिलु कंदासीं। मोहम्मद सिद्दीक़ बुर्दी पाण सां गॾु आहे। अव्हां जी वॾी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। मां इंतिहाई थोराइतो आहियां। इल्मु अदब ॾात ॾाहप ख़ासि तौर ते लतीफ़ साईंअ जे मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईंअ जे पारखू ऐं मां उनखे पंहिंजो इल्मु अदब वारे सफ़र में उस्ताद चवां त इन में बि को शक न आहे। ऐं असांजी हिन तंज़ीम जंहिं तंज़ीम जे सहकार सां अव्हां ताईं ही लोक अदब सिलसिले जो असां प्रोग्राम आलमी उताक पहुचायूं पिया, उन जा पाण मरकज़ी नाइब सदर बि रहिया आहिनि। सूफ़ी फ़िक्र सां संदन लाॻापो कलमकार आहिनि, सहाफ़ी आहिनि। सिंध टीवी प्रोग्राम ॻोठ ॻोठ में उन जा डायरेक्टर आहिनि। न रुॻो सिंध टीवी जे ॻोठ ॻोठ प्रोग्राम पर ओताक प्रोग्राम जॾहिं 2005 में शुरूआति कई वई हुई त उन जा पहिरियां प्रोग्राम डायरेक्टर मोहतरम साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहिब जन हुआ ऐं मां ऐं मूंसां गॾु ॾाढो हाजी रहीम बख़्श कुरैशी उन प्रोग्राम जा मेज़बान हुआसीं। वॾी महिरबानी साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहिबु अव्हांखे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भलीकार। हक़ मौजूद जीए लतीफ़ अव्हां लिखियो आहे। वाह वाह लतीफ़ साईं जे सामूंडी मां बि बैत थी वञे। साईं यकीनन
अव्हां लिखियो आहे, तव्हां इहा क़ुर्बानी ॾियो ऐं पंहिंजी पसंदि जो सामूंडी मां बैत लिखी मोकिलियो, जेको असां हिन अॼोके प्रोग्राम में शामिलु कयूं। हमीद शकील गोज़ाई, अव्हां जी महिरबानी। ग़ुलाम क़ादिर ओठो, अव्हां जी महिरबानी। अव्हां खे भलीकार प्रोग्राम में चऊं था। अव्हां असां सां हिन पल गॾु आहियो। जोखियो अली नवाज़ प्रोग्राम में शामिल आहे। जानी ख़ास खेली असांजो सीनियर सहाफ़ी बरक सहाफ़ी सोब अख़बार जो ब्यूरो चीफ सजण, अव्हां खे भलीकार चऊं था। शौकत खान शोरो सलाम चवनि था, माशाअल्लाह, वॾी महिरबानी शौकत। तव्हां ॻोठ करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद मझां ॿुधो पिया। मोहतरम साईं ग़ुलाम रसूल चांडिया साहब, अव्हां जी वॾी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब। अव्हां पंहिंजूं मुहबतूं असांजे हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ वंडियूं आहिनि। माउ विहाणो वार खण पथराणी पंहिंजी, जेकी ॾिनई ॾेज में सो सभोई सार, वञा थी वणकार ॾिठुमि पेर पुन्हूअ जा, ॾिठुमि पेर पुन्हूअ जा। जी लतीफ़। सऊदी अरब मदीने मुनवरा जो बरक शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी लिखनि था, अॼु उस्ताद साईं अव्हां जेका एड रखी उहा मूं सवेर पढ़ी। अमर जीजल जे नाले सां यकीन ॼाणो मुंहिंजी कैफ़ियत चेंज थी वई, तब्दील थी वई। मग़रिब जी नमाज़ मूं रोअंदे पढ़ी आहे। अमर जीजल सां प्यार पाबो रुआरे छॾियो। मिठा साईं मालिक करीम अव्हां खे भलाइनि जा बदिला अता फ़रमाए। आमीन सुम आमीन। मोहम्मद मोहसिन, यकीनन अमर जो रिश्तो ई अहिड़ो अज़ीम आहे। सुणा दीवान कुमार, अव्हां खे भलीकार चऊं। हक़ मौजूद असांजे प्रोग्राम आलमी उताक में अव्हां जी वॾी महिरबानी, किरोड़ कुर्ब अव्हां जा। असांजे प्रोग्राम में वक़्त शामिलु हूंदा आहियो। अमर अबे जो अदब सभिनि खे शल अल्लाह ॾिए, रब पाक प्यार तन सां बेपनाह ॾिए। पीर सन अबे अमा संदा धोई पेर पिए, रहमत अथई इते इते जन्नत बि अथई। अॻियां झुकी पियो सदा अहिड़ो रब दिलि में चाह ॾिए। दुआउनि पिनण जो दर बंदणो न आ, करणो आ न्यास अॻियां उफ़ चवणो न आ। कर मोहसन तूं अमल ॿियनि खे बि सलाह ॾे। मोहतरम मौलवी अब्दुल वाहिद रेगिस्तानी पाण सां गॾु आहिनि, कच्छ भुज वारे इलाइक़े इंडिया गुजरात खां। सजण अव्हां जी महिरबानी, भलीकार चऊं था अव्हां खे। अव्हां लोली मोकिली आहे। लोली लोक अदब जी तमामु मशहूरु सिन्फ़ आहे ऐं अव्हां जी हिन सिन्फ़ मोकिलण सां मां चई सघां थो त दुनिया जे अंदरि जेका पहिरीं माउ आहे उहा आहे हज़रत अम्मा हवा। ऐं अम्मा हवा का खोजी न हुई। जॾहिं मूं क़ुर करीम जे तफ़सीरनि में ॾिठो आहे त अम्मा हवा सां जॾहिं जन्नत में घुमंदी हुई, सैर तफ़रीह कंदी हुई, त जन्नत झूमी पवंदी हुई ऐं हूरूं रश कंदियूं हुयूं, रीस कंदियूं हुयूं त हीअ कहिड़ी हस्ती आहे जंहिं हस्तीअ जो एॾो हुस्न आहे, एॾो आब ताब आहे, एॾी तजल्ली आहे, एॾी सूरत ऐं सीरत आहे त उन अम्मा बीबी हवा जॾहिं पंहिंजो बच्चो ॼणियो हूंदो ऐं पंहिंजी झोलीअ में झलियो हूंदो, पंहिंजो खीरु पीआरियो हूंदई त थञ पीआरींदे उन अमड़ यकीनन का न का उन पंहिंजी प्यारी मिठड़ी ॿोलीअ में लोली ॾिनी हूंदी ऐं लोक अदब जी सिन्फ़ लोलीअ जी ईजाद उन अमड़ बीबी हवा खां थी हूंदी। ऐं यकीनन इहा असांजे लाइ ख़ुशकिस्मती आहे त लोलीअ जहिड़ो को बि आलाप, को बि राग नाहे। मोहतरम मौली अब्दुल वाहिद रेगिस्तानी, अव्हां लिखी मोकिली आहे लोली। लोली ॾे मूंखे लोली ॾे, निंड कयां मां झोली ॾे।
रोज़ घुरां थो आऊं दुआऊं जीजल मुंहिंजूं ॿुध सदाऊं मां न अमड़ ॾुख तोखे ॾींदुसि वॾड़ो थी सुख तोखे ॾींदुसि दिलि तां तोखे कीअं मां लाहियां माता तुंहिंजी थञ मल्हायां तो त सेखारी सुहिणी ॿोली मूर न विसरे मिठड़ी ॿोली अमड़ तुंहिंजो शान वॾो आहे गोहर हिन जो मान वॾो आहे। मोहतरम इमदाद अयूब खुहारो हुसैनाबाद हैदराबाद खां पाण सां गॾु आहे। इमदाद साईं अव्हांखे आलमी ओताक में भली कार जीजल अमड़ जे हिन ख़ासि प्रोग्राम आलमी ओताक में अव्हांजा लख थोरा। वाह वाह, जिथे अल्लाह जो क़ुरान हुजे रसूलुल्लाह जी अज़मत ऐं हदीस हुजे ऐं वरी मोहतरम साईं ग़ुलाम रसूल चांडे साहिब जहिड़ा लतीफ़ी लात जा माहिर लतीफ़ साईं जे आफ़ाक़ी पैगाम जूं सिटरूं असांजे आलमी ओताक में मोकिलिन त प्रोग्राम जा 4 चंड लॻी वञनि था ऐं प्रोग्राम जी अञा बि वधीक ख़ूबसूरती छो त माउ जो रिश्तो ई ख़ूबसूरत आहे। वणजारे जी माउ वणजारो न पलीह वणजारे जी माउ वणजारो न पलीह आयो 12 माह पिण थो सफ़र संभे। सजणावां जी महिरबानी। जी सजण जॾहिं माउ जी अज़मत त अॼु अव्हांखे सुहिणे अंदाज़ ऐं सुहिणे आलाप में माउ जी अज़मत जी ख़ूबसूरत ॻाल्हि अव्हां जे समातुनि ताईं पहुचायूं था इन उमेद सां त अव्हां पंहिंजे अमड़ जे मुहबतुनि ऐं उन तअल्लुक़ निस्बत जे करे हिन प्रोग्राम में मूंसां गॾु हूंदा। पंहिंजा कमेंट कुर्ब भरिया प्यार भरिया पैगाम ज़रूरु शामिल कंदा रहंदा। ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत ॿोली मिठड़ी मुंहिंजी माउ।
प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार। इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। प्रोग्राम में हिकु विख अॻिते वधाईंदे शामिल करियूं था जीजल अमड़ जी अज़मत। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे। माउ हिकु अहिड़ो रस्तो आहे जेको सिधो जन्नत ॾांहुं वठी वञे थो। मां नंढे हूंदे मुख़्तलिफ़ गाॾियुनि जे पोयां लिखियल हिकु जुमिले खे ॼण त पंहिंजे ज़हन में महफ़ूज़ करे छॾियो आहे। उहो जुमिलो ॼण त कुल काइनात आहे। माउ जी दुआ जन्नत जी हवा। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो कौल आहे त जॾहिं बि अव्हांखे फ़ुर्सत मिले त पंहिंजी माउ वटि वञी वेहंदा करियो, छाकाणि त माउ सां गॾु गुज़ारियल हर पल क़यामत जे ॾींहुं अव्हां जी निजात जो सबबु बणिबो। दुनिया जे अज़ीम ॾाहे शेक्सपियर चयो आहे त जेकॾहिं हर ज़िंदगी पोयां माउ जूं दुआऊं कढो त उहा ज़िंदगी न रहंदी, छो जो हर ज़िंदगी माउ जे दुआउनि सां हलंदी आहे। माउ ज़िंदगी जे ऊंदाही राहुनि में रोशनीअ जो मीनार आहे। माउ हिकु अहिड़ी हस्ती आहे, हिकु अहिड़ो रिश्तो आहे जंहिंजो को बि नेमल बदल न आहे। इहा ई माउ ई आहे जेका सभु कुझु सिर ते सहण ऐं हर शइ खे विसारण लाइ तयारु थी वेंदी, पर बचे मथां कखु न सहंदी। चवनि था त लोलीअ जी शुरूआति बि माउ कई हुई। पंहिंजे प्यारे बचिड़े खे झोलीअ में झले झूलाईंदे ऐं उनखे दुआऊं ॾींदे ऐं झूंगारींदे निंड कराईंदे। काइनात जी ख़ूबसूरत तरीन हस्ती जेकॾहिं मुंहिंजी नज़र में का आहे त उहा माउ आहे। माउ ॾुख सख़्तियूं ऐं हंज सही बि पंहिंजे बचिड़े लाइ छा छा नथी करे। मूं लाइ हर ॾींहुं माउ जो ॾींहुं हूंदो आहे, छो त सदाईं मूंसां मुंहिंजी मिठड़ी अमड़ जूं यादूं ऐं दुआऊं गॾु आहिनि। संदन सूरत साम्हूं आहे। उहे माण्हू जन जूं अमड़ियूं ज़िंदह आहिनि ऐं हुननि लाइ दुआ घुरनि थियूं। उन्हनि जी ज़िंदगी ॼण त को जन्नत जो झोंको आहे। पुछी ॾिसो उन्हनि खां ज़िंदगीअ जूं घड़ियूं ऐं उन्हनि जा वीरान घर जन वटि अमड़ियुनि जो प्यार ऐं दुआऊं न आहिनि। सॼणो मशहूरु वाक़ियो आहे त अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन जी वालदा जो जॾहिं इंतकाल थी वियो त परवरदिगार अरहमुर राहिमीन रब अल्लाह ताला जल शानहू अमन वालहू तूर सीना जबल ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त हे मुंहिंजा कलीम नबी, ए हज़रत मूसा, ए मुंहिंजा सुहिणा नबी, हाणे हिन जबल ते पंहिंजा क़दम संभाले हलिजांइ, छो जो अॼु माउ जूं दुआऊं तोसां गॾु न आहिनि। जेका चवंदी हुई परवरदिगार मुंहिंजे मूसा जी पारत थई। जी सॼणो अव्हांजा मुहबत भरिया मैसेज बि ज़रूरु शामिलु कयूं था, पर मौज़ू जे तरफ़ हलूं
ऐं उन अहम मौज़ूअ खे किथे रहाए न वञो। अफ़सोस जो अॼु अहिड़ा कठवर दिल इंसान मौजूदु आहिनि जेके हिन अज़ीम हस्तीअ खे औरत सम्झी संदसि तज़ीम करणु छॾे ॾियनि था ऐं मुआशिरे जे अजीब रीतुनि रस्मुनि ऐं रवाजनि जी पासदारी कंदे माउ खे सताइनि था ऐं ॾुख ॾियनि था। मां अहिड़ियुनि सख़्तियुनि बावजूद बि पंहिंजे जिगर जे टुकड़े खे बददुआ नथी ॾिए ऐं संदसि आसानियुनि ऐं सुख लाइ रब जी बारगाह में हर वक़्तु झोली झलियो बीठी आहे। पर यादि रखो, माउ जी बददुआ आसमान खे लर्ज़ाए छॾींदी आहे। प्यारे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त माउ जी बददुआ खां बचो, छो जो ख़ुदा ऐं माउ जी दुआ जे विच में को पर्दो न हूंदो आहे ऐं माउ जी नाफ़रमानी करण वारो जन्नत में दाख़िल न थींदो। अचो त इहो अहद कयूं त असां पंहिंजी हक़ीक़ी माउ ऐं धरती माउ सां गॾु हर औरत जी इज़त, तज़ीम ऐं वक़ार खे बुलंद कंदासीं। अचो त अॼु असां पंहिंजी पहिरीं दरसगाह, पहिरीं पींघ, पहिरीं झोली, पहिरें प्यार, पहिरीं लोली, पहिरीं चुमी, पहिरें भाकुर ऐं पहिरीं तरबियत गाह जी लॼ रखंदे संदसि क़दम चुमूं ऐं खेसि सलाम पेश कयूं। जी सॼणो, मूंखे अहसासु आहे अवां घणी देरि खां मुंहिंजे इन आलमी उताक में गॾु हो। मां थोराइतो आहियां मोहतरम जोखे अली नवाज़ जो। लिखनि था, तोड़े हले तकिड़ो तोड़ी हले विख, जेको लिखण वारे लिखियो ज़रो बि ज़ाया न थिए। माउ जी दुआ हर मुसीबत जे आॾो ढाल आहे। जी मोहतरम हाकिम अली, यकीनन इन अवां जे जुमिले में, अवां जे लफ़्ज़नि में सच समायल आहे। वंगे त बि माउ भली, डंगे त बि माउ भली। मोहम्मद उस्मान महर, अवां खे भली कार। अवां लिखियो आहे, माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे। यकीनन साईं बख़्श लगारी, अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। प्रोग्राम जी अवां तारीफ़ कयो पिया। मोहतरम वकील अहमद पंवर, सिंध जो तमामु नाले वारो सनाख़्वां पाण सां गॾु आहे, जंहिंजी हाणे ताज़ो संदसि ख़ूबसूरत आवाज़ में मिठड़ी मुंहिंजी माउ, जन्नत तुंहिंजे क़दमनि में, उहो मिठड़ी माउ जो जेको सुहिणो आलाप अवां जे समाअतुनि ताईं पहुचायोसीं, उहो असांजे हिन तमामु सिंध जे बरख नाले वारे सनाख़्वां मोहतरम वकील अहमद पंवर जे ख़ूबसूरत आवाज़ में हुयो। मोहतरम हमीद शकील ग़ोज़ाई तख़लीक़ मोकिली आहे। अमड़ उते असगर चवे थो छांव कई छाती, कोडाणनि सां केतिरी तो ॿोली कई बाती, रोअण महल राज़ सां थिए गिराटी पाती, ॾिनई प्यार पंहिंजो तो लऊं खणी लाती, सुम्हारण जी सुहिणी तो ॼाण हुई ॼाती, हर हर तो झाती थे उते ॾिनई औलाद लाइ, अहिड़ा अंगल तो उबता अमड़ ख़ासि खयां, पाउंडर खणी प्यार मां तो हथनि सां हयां,
पातई गल गिराटड़ियूं करे बाहूं हार मणिया लाहियां कीन लाखो चवे आऊं कहिड़ा गुण गणिया। असगर लाखो असांजे सिंध जो तमामु नाले वारो सुघड़ काज़ी अहमद जो सुरीलो सुघड़ ऐं असांजे सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जो साबिक़ सकाफ़ती सेक्रेटरी रहियो। अल्लाह ताला उनखे जन्नत में जायूं अता फ़रमाए। मोहम्मद मोहसिन अवां जूं ख़ूबसूरत सिटरूं अॼोके मौज़ू जी मुनासिबत सां पहुतियूं आहिनि। उन्हनि खे बि हिन प्रोग्राम जी ज़ीनत बणाए प्रोग्राम खे वधीक ख़ूबसूरत कयूं। अमड़ अल्लाह जी रहमत जी घर में आ त घर आहे, अमड़ अल्लाह जी रहमत जे घर में आ त घर आहे, अथई घर में आहे बरकत, उन्हीअ घर में आहे बरकत, उन्ही घर में शुक्र आहे। रसूल आ उन मथां राज़ी जंहिंसां आहे अमड़ राज़ी, आहे रब बि तंहिंसां राज़ी जंहिंखे जी जल जी घुर आहे। अमड़ जी दुआ कलंदर ऐं कया गौस ऐं कुतुब कई, रहंदी दुनिया ताईं तन जो रहणो ज़िंदह ज़िक्र आहे। नाहे दुआ उन जी क़बूल आहे जंहिंखे माउ जो फ़िक्र आहे। आहिनि अमड़ियूं बच्चन जी ख़ुदा ॼाणे थधियूं छाऊं, अमड़ जी जल जी दिलि अंदरि दुआउनि जो शहर आहे। अमड़ जे पाक चेहरे खे ॾिसणु मक़बूल हज आहे, अमड़ जे साह जी ख़ुशबू अतुर मुश्क ऐं अंबर आहे। अमड़ मिठड़ी जे कदमनि में सड़ो मज़रत सां इंटरनेट जे झटकनि सबबि ऐं बिजली जी बेवफ़ाई सबबि कुझु लम्हा अवां ताईं जेकॾहिं आवाज़ न पहुचंदो हुजे या थोरी विथी थींदी हुजे तव्हां खां माफ़ी जा तलबगार आहियूं। जी मोहम्मद मोहसिन अवां जूं सिटरूं शामिलु कंदा हलूं। अमड़ मिठड़ी जे कदमनि में जन्नत ऐं मग़फ़िरत आहे, अमड़ जे चए में पुट जो आहे उहो पहिरियों नंबर आहे। थी वई जन खां जुदा जी जल उन्हनि छोरनि बचनि खां पुछ, ऐं पुछ रोअंदनि यतीमनि खां अमां जो छा क़दुरु आहे। अमड़ जी धूड़ दज़मूं खे अखियुनि ते आ चवे मोहसन, अमड़ जा पेर धोई पिया मूलए ज़मज़म कौसर आहे। अर्ज़ी भुट्टो ज़िले कंबर शहदाद कोट खां असांजे सिंध जो तमामु नाले वारो ॾाहो ॾात धणी असांजी तंज़ीम सलाद जो मरकज़ी अॻवान मोहतरम सुघड़ इरशाद अली अर्ज़ाई प्रोग्राम में शामिल आहे। इरशाद साईं अव्हां खे भली कार। इरशाद लिखनि था त अमड़ ऐं अबे जो आ रिश्तो आला, अमड़ ऐं अबे जो आ रिश्तो आला, बख़्शे ॾे बारी इहा मोतिन माला, वञनि था जे विछड़ी मिलनि था सूर सलाला, अल्लाह ताला कंहिंखां न खसे अबो अमा अर्ज़ाई चवे। इरशाद अर्ज़ाई वॾी महिरबानी। मोहतरम मुमताज़ आंदल अवां जी महिरबानी। अवां ख़्याल में उताक में भली कार। घणी देरि खां अवां बि असां सां गॾु आहियो। रोज़ जे मामूल जियां अॼु बि प्रोग्राम में गॾु हुजण जो सबूत ॾींदे मुर्शिद लतीफ़ जो पैगाम मोकिलियो आहे। अवां मूंसे ॾिठा माए जनी ॾिठो पिरीअ खे, रही अचिजे रातड़ी तन जुंगन संदी जाए, तनी जी साञाए तुरहो थिए तार में। मोहतरम साईं कमरदीन महर अवां जी महिरबानी। अवां लतीफ़ साईं जे ख़ूबसूरत सिटरुनि जो पैगाम मोकिलियो आहे। तड़िन तंवारीन माए सामूंडी आहे आ, मूंखे जियारीन वायूं वणचारनि जूं। वफ़ा यासीन आराई वालेकुम अस्सलाम। अवां सलाम मोकिलिया आहिनि। प्रोग्राम में अवां खे भली कार चऊं था। सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾात धणी इल्मु अदब ॾात जे गोहर
ऐं कानूनदान मोहतरम लाला अली बख्श मशहूरी साहब खे आलमी उताक में भली कार चऊं था। मोहम्मद मोहसिन लिखनि था त उहा नेमत अज़ीम नेमत मूंखे मालिक करीम बख़्शे ॾिनी आहे। मुंहिंजे वालिदैन खे दुआ फ़रमायो सभई ॿुधंदड़ त मालिक खेनि सिहत तंदुरुस्ती सां ख़िज़री हयाती अता फ़रमाए। मोहम्मद मोहसिन असां अव्हां ऐं ॿुधंदड़ सभु साथी अव्हां जे लाइ दिली दुआगू आहियूं। रब करीम सभिनी खे पंहिंजे अबे अमर जी शफ़क़त जो सायो नसीब फ़रमाए। अव्हां जे अबे अमा खे अल्लाह करीम ख़िज़री उमिरि अता फ़रमाए। अव्हां जे लाइ उन्हनि जूं दुआऊं हिते बि जन्नत आहिनि त हुते बि जन्नत आहिनि। साहिल बलोच अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। जोखियो अली नवाज़ गडाप खां नजीब जोखियो अव्हां सभिनी खे आलमी उताक में भली कार। सिंध जे तमामु नाले वारे दीनी स्कॉलर भलोड़ शाइर सचन जी साराह समेत ॿिनि किताबनि जे तख़लीक़कार मौलूद ऐं मनाकबा जे तख़लीक़कार मोहतरम सिकंदर अली ताहिरी खे भली कार चऊं था। मोहतरम सिकंदर अली दोदे जो ताल्लुक़ बि सूबे बलोचिस्तान सां आहे। पाण बहितरीन आलिम आहिनि, बहितरीन आवाज़ अंदाज़ जा मालिक आहिनि। सिकंदर अली अव्हां मनक़बत शरीफ़ ॾियारे मोकिली आहे। इंशाअल्लाह उनखे पंहिंजे प्रोग्राम जो ज़रूरु हिसो बणाईंदासीं। अव्हां जी महिरबानी असांजे प्रोग्राम में शामिल आहियो। रुस्तम सोडर मेहड़ खां पाण सां गॾु आहिनि। वफ़ा ताहिरी सलाम चवनि था भाउ वालेकुम अस्सलाम अव्हां जी महिरबानी अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। जी सजण अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अव्हां जे लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां पेश कंदा आहियूं। जी सजणो अॼोको ख़ासि मौज़ू आहे माउ जो। माउ उहो अज़ीम रिश्तो आहे। माउ मौजूदह अंग्रेज़ी लफ़्ज़ मदर विचोले दौर जे अंग्रेज़ी लफ़्ज़ मोडर मां ऐं इहो वरी क़दीम अंग्रेज़ी जे लफ़्ज़ मोडोर मां निकितल आहे जेको वरी प्रोटो जर्मनिक लफ़्ज़ मोडर मां निकितल। सैन में उन लफ़्ज़ खे तरह सां नेट सिलो पई हले माफ़ी जा तलबगार आहियूं। जी सजणो इंटरनेट जे आज़ार ऐं बिजली जी बेवफ़ाई सबबु कुझु लम्हा अव्हां खां विथियूं थियनि पियूं। अव्हां सजण इंतज़ारु कंदे अमर जी अज़मत जे हिन ख़ासि प्रोग्राम आलमी उताक में असां सां गॾु आहियो। अव्हां जी महिरबानी। जी सजणो माउ जा मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में माउ खे मुख़्तलिफ़ नालनि सां यादि कयो वेंदो आहे। जॾहिं माउ जी अज़मत हुजे
त छो न अहिड़ी थरी माउ जी मिठड़ी ॿोली अव्हांखे हिन प्रोग्राम में ॿुधायूं। इन उमेद सां तव्हां गॾु हूंदा। अञा बि माउ जे मुतालिक़ खोड़ सारो मवाद असां वटि मौजूदु आहे। प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार।
इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो 44हों प्रोग्राम मां जी अज़मत जे हवाले सां अवां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। हज़रत अवाम बिन हौशब रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मां हिकु शहर में आयुसि। उन शहर जे पासे में हिकु क़ब्रिस्तान हुयो। जॾहिं शाम थी त टे पहरी नमाज़ बैदि हिकु क़बर फाटी पई। उन मां हिकु माण्हू ज़ाहिर थियो जंहिंजो मथो गॾह वांगुरु हुयो ऐं बाक़ी जिस्म इंसान वांगुरु हुयो। उन माण्हू गॾह वांगुरु टे भेरा हींगूं कयूं, वरी क़बर में दाख़िल थी वियो त क़बर बराबरि थी वई। ॻोठ वारनि खां मूं उन माण्हूअ बाबति पुछियो। चयऊं इहो माण्हू शराब पीअंदो हो। इन जी माउ उन खे मना कंदी हुई त माउ खे चवंदो हो तूं गॾह वांगुरु हींगूं थी करीं। पोइ उहो माण्हू टे पहरी निमाज़ बैदि हाणे रोज़ाना टे पहरीअ बैदि उन जी क़बर फाटंदी आहे ऐं टे भेरा गॾह वांगुरु हींगूं करे वरी क़बर में दाख़िल थी वेंदो आहे। इहो सभु माउ जी बेअदबी ऐं बेफ़रमानी जी सज़ा आहे। अल्लाह पाक शाल पंहिंजी पनाह में रखे। आमीन। जी सजणो, हुकूकुल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद बि हिकु अज़ीम रुतबो रखनि था। मां भलीकार चवां मोहतरम हकीम नज़ीर अहमद शेख साहिब जन खे लिखनि था लीलाएज जे लीलाए मलही तां पिण लीलाएज आसरो मलाहेज सजण सबा जो घणो। ॾेही परॾेही सभिनी सजणनि खे दिलि जे गहराइनि सां मां भलीकार चवां अब्दुल क़यूम राहू साहब प्रोग्राम खे पसंदि कनि था। सजणवां जी महिरबानी अमर जे अज़ीम रिश्ते वारे हिन ख़ासि प्रोग्राम में कोहिस्तानी असांजे लोक शाइर नातगो शाइर मोहतरम आबिद अज़ीज़ खे आलमी उताक में भलीकार चऊं था। पाण बहितरीनु आलिम बि आहिनि, शाइर बि आहिनि। संदन छपियल शाइरी जो किताब ॿियो किताब छपाई जे मरहले में। आबिद अज़ीज़ तव्हां जी महिरबानी। जी सजण मूं ॻाल्हि पे कई त हुकूकुल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद में अबे अमर जूं ख़िदमतूं आहिनि। वालिदैन जी ख़िदमत में उन्हनि सां भलाई करण जूं कई सूरतूं आहिनि, जीअं उन्हनि जे जाइज़ ज़रूरतुनि खे पूरो करणु, खाधो पीतो लटो कपिड़ो मुहैया करणु, पंहिंजे हथ या ज़ुबान सां उन्हनि खे ईज़ा न पहुचाइणु, बीमार थी पवनि त उन्हनि जो इलाज कराइणु, उन्हनि खे का बि तकलीफ़ न पहुचाइणु, उन्हनि सां नरम ऐं मिठो ॻाल्हाइणु, तेज़ या खारो न ॻाल्हाइणु, उन्हनि खे छिड़ बि न ॾियणु पर उफ़ बि न चवणु, पंहिंजे पुट खां वधीक पीउ खे प्यारो रखणु, ज़ाल खां वधीक माउ खे प्यारो रखणु, उन्हनि तरफ़ां ॾुख मिलनि त बर्दाश्त करणु, उन्हनि जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ हेठां रखणु, उन्हनि जो नालो वठी सॾु न करणु। जे माण्हुनि सां वालिदैन मिलणु जुलणु तरक कनि, जन माण्हुनि सां उन्हनि सां पाण बि तरक करणु, वालिदैन जे दोस्तनि सां दोस्ती रखणु,
पीउ जे मरण खां पोइ उन जे दोस्तनि सां सुहिणो सलूक करणु, तबलीग या जिहाद या हिजरत खां अॻु उन्हनि खां इजाज़त तलब करणु। कहिड़ो बि कमु कयो उन्हनि खां इजाज़त वठो। माउ जो ॿियो को बि ख़िदमतगार न हुजे त उन जी इजाज़त खां सवाइ हज ते बि न वञो। रस्ते में उन्हनि जे अॻियां न पर पोयां ईअं हलो जीअं ग़ुलाम आका जे पोयां हलंदो आहे। जीअरे तोड़े मोए उन्हनि खे दुआ इस्तग़फ़ार सां यादि कयो। पंहिंजी हर हिकु दुआ में उन्हनि खे यादि रखो। उन्हनि लाइ उहो पसंदि कयो जेको पंहिंजे लाइ पसंदि कयो था। उन्हनि लाइ उहा शइ नापसंदि कयो जेका पंहिंजे लाइ नापसंदि कयो था। उन्हनि जे साम्हूं या पर पुठ अहिड़ो कमु न कयो जंहिंसां उन्हनि जी इज़त ऐं आबरू में ख़लल पवे। जी सरणो, जॾहिं असां अल्लाह ताला जे फ़रमान खे ॾिसूं था त अल्लाह ताला सूरह लुक़मान में इरशाद फ़रमायो आहे, अनिश्कुर ली वलिवालिदैक, मुंहिंजो शुक्र अदा कर ऐं पंहिंजे पीउ माउ जो शुक्र अदा कर। अल्लाह करीम पंहिंजे बाने सां वॾा वड़ ऐं अहसान करे थो। बाने खे हक़ आहे त पंहिंजे करीम रब जे अहसाननि ऐं इनामनि जो शुक्रियो अदा करे। नाशुक्री बंदे ते, जेको नाशुकुर बंदो आहे उन ते अल्लाह करीम नाराज़ थींदो आहे। अहिड़ी तरह पीउ माउ पंहिंजे बचड़नि सां अहसान कनि था त उन्हनि जो शुक्र अदा करण बि लाज़िम आहे। जी सॼणो, हींअर मां पंहिंजे आवाज़ में सिंध जे तमामु नाले वारे आशिक़ रसूल शाइर हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जी ख़ूबसूरत मनक़बत अव्हां जे समाअतुनि ताईं।
बनी दोरा अमर जी जल तुझा बचन ते लाए कहीं लख तोरा अमर जी जल तुझा बचन ते लाए कहीं लख तोरा जोड़ बनी वही जी जल जन का हाजी गुलाम नबी पुछ तन का जोड़ बनी वही जी जल जन का हाजी गुलाम नबी पुछ तन का जोड़ बनी वही जी जल जन का के तवे चारा बदन विछड़या के तो छटिया जा छोरा अमर जी जल तुझा बचन ते लाए कहीं लख तोरा अमर जी जल तुझा बचन ते लाए कहीं लख तोरा सारी उम्र तारीफ कयूं त बिगाइन का गुण गौरा अमर जी जल तुझा बचन ते लाए कहीं लख तोरा अमर जी जल तुझा बचन ते लाए कहीं लख तोरा प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। प्रोग्राम में हिकु विख अॻिते वधाईंदे शामिल करियूं था मदीने मुनवरा जे रहवासी सिंध जे तमामु नाले वारे शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडिया जी संदसी आवाज़ में ख़ूबसूरत शाइरी अॼोके प्रोग्राम जे मौज़ूअ जी मुनासिबत सां। हज़रत अॼु साईं सोना अर्ज़ कयो आहे त न माउ पीउ सां जो पुट ॻाल्हाए न माउ पीउ सां जो पुट ॻाल्हाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए नानीअ जो सुवाल भाॻो ॾोटो नज़र नथो ॾे कॾहिं बि कोटरो नवनि पुटनि सां बि पीउ आहे निपटो अहिड़ो ख़ुदा शल न मोह लाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए सुम्हे सदाई जो हूंदो खट ते वञे न सवदो वठण जो हट ते वरी कढाए जो वार कट ते लछण अहिड़ा जो संगत लॼाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए खीसा तस्मई हमेशा ख़ाली सफ़ा हज़रत वॾो हवाली वरी या भंग जो बणियो मवाली सिगरेट बीड़ी लाए बादाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए चढ़े गॾा ते पुठी उघाड़ो करे सतुक तुक सॼो थो पाड़ो सुबुह ऐं सांझी भाॻो खे भाड़ो ॾिजे समो खे भुजो गॾाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए कर्ज़ी सर सां न सुर मिलाए जाने भॼी पहुतो जिंद छॾाए खाते खुलियल खे की बंदि कराए माण्हुनि खां पंहिंजो थो मोह लिकाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए आहे कुतो जीअं कुतनि जो दुश्मन माण्हू इहो आहे माण्हुनि जो दुश्मन सॻियुनि भेणनि ऐं भाउनि जो दुश्मन ख़लक सॼीअ जा खला थो खाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए पीटियो न पीउ जो को सौं पिटियो न पीउ जो को सौं थींदो पिटियो न पीउ जो सौं को थींदो लोड़े हड़ई हक़ दुनिया में ईंदो पिटियो न पीउ जो सौं को थींदो लोड़े हड़ई हक़ दुनिया में ईंदो पिटियो अमां जो जन्नत न वेंदो मौसन खणी छो न परसो पाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए न माउ पीउ सां जो पुट ॻाल्हाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए अहिड़े औलाद खां साईं अल्लाह बचाए अहिड़े औलाद खां अल्लाह बचाए मोहम्मद मोहसिन चांडियो साहब जी ख़ूबसूरत शाइरी संदसि आवाज़ में अॼोके मौज़ूअ जे मुनासिबत सां अवां ताईं पहुचाईसीं। हींअर हलूं था लसबेले बलोचिस्तान ऐं बलोचिस्तान जे दीनी स्कॉलर मज़हबी आलिम ऐं ख़ूबसूरत शाइर मोहतरम सिकंदर अली दोदे जी संदसि शाइरी संदसि आवाज़ में अमर जी अज़मत जे हवाले सां।
पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। एतराम करण फर्ज़ मिठा, तोते आ मिठी माउ जो। एतराम करण फर्ज़ मिठा, तोते आ मिठी माउ जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। ॾिसंदी आ अमड़ खणी तोॾे नज़र प्यार मां, तुंहिंजे ग़लतियुनि खे कंदी आ दरगुज़र प्यार मां। ॾिसंदी आ अमड़ खणी तोॾे नज़र प्यार मां, तुंहिंजे ग़लतियुनि खे कंदी आ दरगुज़र प्यार मां। ॾींदी आहे सबूत इहा तो साण वफ़ा जो। ॾींदी आहे सबूत इहा तो साण वफ़ा जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। एतराम करण फर्ज़ मिठा, तोते आ मिठी माउ जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। सदाई थी त तोखे दुख को बि न पहुचे, तोखे सुख ॾियण लाइ सदाई थी सोचे। घुरे दुआ थी त तोखे दुख को बि न पहुचे। सोचो न कॾहिं ते तो साण जफ़ा जो। सोचो न कॾहिं ते तो साण जफ़ा जो। पंहिंजी जो एतराम करण फर्ज़ मिठा माउ जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। तुंहिंजे आराम ख़ातिर पंहिंजी निंड फिटाए, तुंहिंजो ख़्यालु करण में कॾहिं कोन घटाए। तुंहिंजे आराम ख़ातिर पंहिंजी निंड फिटाए, तुंहिंजो ख़्यालु करण में कॾहिं कोन घटाए। इंतज़ाम करे पई थधि ऐं गर्मीअ खां बचा जो। इंतज़ाम करे पई थधि ऐं गर्मीअ खां बचाओ जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। अॼु सम्झी नथो तूं जी जल जी का ॻाल्हि, ईंदो वक़्तु इहो जल्दी थी वेंदे बेहाल। अॼु सम्झी नथो तूं जी जल जी का ॻाल्हि, ईंदो वक़्तु इहो जल्दी थी वेंदे बेहाल। कर ख़्याल सदाई पंहिंजे अमड़ जी रज़ा जो। कर ख़्याल सदाई पंहिंजी अमड़ जी रज़ा जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। एतराम करण फर्ज़ मिठा, तोते आ मिठी माउ जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। राज़ी दोस्तनि खे करे दिलि ॾुखा न माउ जी, करे नसीहत थी जेका सा ठुकरान माउ जी। राज़ी दोस्तनि खे करे दिलि ॾुखा न माउ जी, करे नसीहत थी जेका सा ठुकरान माउ जी। कर क़दुरु मिठा तूं पंहिंजी प्यारी अम्मा जो। कर क़दुरु मिठा तूं पंहिंजी प्यारी अम्मा जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। एतराम करण फर्ज़ मिठा, तोते आ मिठी माउ जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। तोखे सिकंदर सदाई कयो रब शादा, तोदा तोखे त जी जल जी दुआ उन जो दादा। तोखे सिकंदर सदाई कयो रब शादा, तोदा तोखे त जी जल जी दुआ उन जो दादा। दुनिया आख़िरत में हूंदई सदा राज़ ख़ुदा जो। दुनिया आख़िरत में हूंदई सदा राज़ ख़ुदा जो। पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथई दुआ जो। एतराम करण फर्ज़ मिठा,
पंहिंजी अमड़ सां तूं प्यार कर, इहो दरिड़ो अथे दुआ जो। सिंध जे तमामु नाले वारे आशिक़ रसूल शाइर ऐं सना ख़्वां आलिम दीन मोहतरम सिकंदर अली दोदे जे ख़ूबसूरत आवाज़ में अमड़ जे शान जी मनक़बत अवां जे समाअतुनि ताईं। प्रोग्राम आहे आलमी उताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अवां लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां पेश कंदा आहियूं। अजीब आहिनि उहे माण्हू जेके अमड़ जहिड़ी अज़ीम शख़्सियत अज़ीम हस्ती लाइ पूरे साल में सिर्फ़ु हिकु ॾींहुं ई मख़सूस सम्झंदा आहिनि या मल्हाईंदा आहिनि। उन अमड़ लाइ हिकु ॾींहुं मख़सूस कयो वियो आहे जेका पंहिंजी औलाद लाइ हर ॾींहुं हर वक़्तु हर पल हर घड़ी मख़सूस कंदी आहे। जॾहिं त अमड़ जो प्यार अमड़ जूं दुआऊं पंहिंजी औलाद लाइ हर ॾींहुं हर वक़्तु ऐं हर पल हूंदियूं आहिनि। अफ़सोस आहे त अॼुकल्ह जो इंसानु जंहिंखे जीजल अमड़ पंहिंजी कुख मां जनमु ॾिनो, ॼमण खां पोइ को ख़ान को पीर को मीर त को साहिब सॾाए थो, पर ख़ान पीर मीर ऐं साहिब थियण ऐं सॾाइण जे बावजूद बि अमड़ जीजल जहिड़ी अज़ीम शख़्सियत खे न सुञाणे सघियो आहे जो उन लाइ सॼे साल में सिर्फ़ु हिकु ई ॾींहुं मुक़ररु कयो वियो आहे। अमड़ लाइ सॼे साल सॼे महीने ऐं सॼे हफ़्ते जा समूरा ॾींहं मख़सूस हुजणु घुरिजनि, तॾहिं बि अमड़ जे प्यार ऐं शफ़क़त जे बराबरि नाहे। मां थोराइतो आहियां ऐं भली कार चवां उन्हनि सजणनि खे। मोहतरम ताहिरी नज़ीर हुसैन जलबाणी अव्हां खे भली कार चऊं था। मोहतरम मोहम्मद ज़रीफ़ सारियो साहब अव्हां खे भली कार। रजब अली लांगा अव्हां खे भली कार। आलमी उताक जो अॼोको हीअ असांजो प्रोग्राम जेको अमड़ जी अज़मत जे हवाले सां आहे, अव्हां जे समाअतुनि ताईं अमड़ जे शान मुतालिक़ ख़ूबसूरत अंदाज़ ऐं आवाज़ मोहतरम मुंहिंजे भाउ शकील अहमद सारे जी महिरबानी जेके कनाइनि पिया अॼोके हिन आलमी उताक में गॾु आहिनि। उन सां गॾोगॾु असांजे सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे मोहतरम साईं निसार अहमद लाशारी साहिब जन खे भली कार चऊं था, जेके कराची क्यामाड़ी खां पाण खे ॿुधनि पिया। लुकमान डी मुतवा पाण खे कनाए रहिया आहिनि हिन आलमी उताक में हिंदुस्तान गुजरात कच्छ भुज वारे इलाइक़े खां, ऐं शकील अहमद सारियो पाण खे ॿुधनि पिया अरबुस्तान सऊदी अरब जे रियासत खां। सभिनी सजणनि जूं महिरबानियूं। हाणे अमड़ जे मुतालिक़ ख़ूबसूरत आलाप अव्हां जे समाअतुनि ताईं। अब्दुर्रज़ाक क़ादरी जो आवाज़। रोई तो खे
कुछ काजल मुखे दिल सड़नू तो दुआऊं रब जी रहमत मदनी जी शफकत पंज तन जो थई शाऊं हाणे मुखे अकेलो यतीम कया तो किए न कया मादाहूं तो छड़िया जी मुझो शहर अमड़ मां सुडकी भरा तो आहूं सुडकी भरा तो आहूं मोटी अच मिठड़ी अम्मा रोई तो के सडेड़ा तो क्या तुझे वे खापो जी चले लाठो दुख्यो आया अम्मा अम्मा प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। जीजल अमड़ जी बेलोस मुहबत ऐं प्यार खे जॾहिं बि सहेड़े समेटे या तोरे मापे ॾिसजे त न तोर थी सघंदी न माप थी सघंदी। कुल काइनात जे समूरिन ईजादुनि तोड़े पूरी दुनिया जी माल मिल्कियत खे हिकु हंधि गॾु कजे ऐं भेटे ॾिसजे तॾहिं बि मुमकिन नाहे त अमड़ जे प्यार जी कमी पूरी थी सघे। अल्लाह ताला पाण फरमायो आहे त इंसान तुंहिंजी जन्नत तुंहिंजे माउ जे क़दमनि हेठां आहे। जंहिं अमड़ जे पेरनि हेठां जन्नत हुजे त उन जे प्यार ऐं पाबोह खे कीअं थो मापे तोरे सघिजे या उन जी कंहिं बि शइ सां भेट करे सघिजे। अमड़ उहा अमड़ जंहिंजो दीदार करणु ऐं जंहिंखे मुर्की ॾिसण बि सवाबु आहे। जी सरणो लोक अदब सिलसिले जो 44हों प्रोग्राम अमड़ जी अज़मत जे हवाले सां हींअर मिठड़ी ॿोलीअ में अमड़ जे शान जा मिठड़ा आलाप अव्हां जे समाअतुनि ताईं।
ਲੋਕੋ ਮੇਰੇ ਮਾਂ ਦੀਆਂ ਦੁਆਵਾਂ ਮੇਰੇ ਨਾਲ ਨੇ। सॼणो पीउ माउ जीअं जीअं कुराड़ा थियनि तीअं तीअं औलाद खे उन्हनि जो वधीक ख़्यालु करणु लाज़िम आहे, छो त कुराड़प में आजिज़ी मोहताजी वधी वेंदी आहे त ॿिए जी ख़िदमत जी वधीक ज़रूरत पवंदी आहे ऐं कुराड़प में तबीअत में चिड़ गुस्सो ऐं कावड़ बि वधी वेंदी आहे। उन करे औलाद खे इहे सभु ॻाल्हियूं बर्दाश्त करे ख़िदमत खे गनीमत सम्झणु घुरिजे। इहो ई वक़्तु आहे जन्नत खे हासिलु करण जो। रसूल अकरम हादी आलम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उनजो नकु रगड़जी वञे, उनजो नकु रगड़जी वञे। चयो वियो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजो? फरमायाऊं उनजो जेको पंहिंजी माउ खे कुराड़प में लहे, उन्हनि मां हिक खे या ॿिन्ही खे ऐं पोइ बि जन्नत में दाख़िल न थिए। हीअ हिकु क़िस्म जी बददुआ आहे त उन माण्हूअ जो नकु रगड़जे, यानी ज़लील ऐं ख़्वार थिए। उहो माण्हू जेको पीउ माउ खे कुराड़प में ॾिसे ऐं पोइ बि उन्हनि जी ख़िदमत करे जन्नत न हासिलु करे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु हिकु शख़्स खे ॾिठो जो पंहिंजी माउ खे कुल्हनि ते खणी काबे जो तवाफ़ कराए रहियो हो। उन शख़्स इब्न उमर खे चयो त छा मूं पंहिंजी माउ जो हक़ अदा कयो? पाण फरमायाऊं त हिकु थोरो बि माउ जो अदा न कयोई, पर तो चङो कमु कयो आहे। वल्लाहु युसीबुक अलल कलील कसीरा, अल्लाह पाक तोखे इन्हीअ थोरी ख़िदमत जो घणो अजुर अता कंदो। मोहतरम मीर मोहम्मद लाशारी कराची खां पाण सां गॾु आहिनि, कनाइनि पिया हमीद शकील गोज़ाई, अवां जी महिरबानी। अजमल ख़ान लाशारी पाण जे हिन प्रोग्राम में शामिल थिया आहिनि। सजण अवां सभिनी खे भली कार। अॼोको लोक अदब सिलसिले जो ही 44हों प्रोग्राम आलमी उताक, जंहिं जो मौज़ू हुयो अमड़ जी अज़मत। ऐं उन ख़ूबसूरत सिटरूं असांजे सिंध जे तमामु नाले वारी शख़्सियत, नाले वारे कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी जे ख़ूबसूरत आवाज़ में अवां जे समाअतुनि ताईं। पींघे में त प्रेम जूं ॾिनियूं अमड़,
प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। पींघे में त प्रेम जो ॾिनो आयल ओराणो मोहतरम मुमताज़ लाशारी जे ख़ूबसूरत आवाज़ में अमड़ जे ओराणनि जो ज़िक्र अव्हां ताईं। अॼोको ही लोक अदब सिलसिले जो 44हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे अमड़ जी अज़मत। पीउ माउ पंहिंजी औलाद सां एतिरी महिनत ख़िदमत कनि था जो सारी ज़िंदगी औलाद उन्हनि जी ख़िदमत करे त बि संदनि हक़ पूरा नथा करे सघनि। पीउ माउ जेकॾहिं वफ़ात करे वञनि ख़ुदा न ख़्वास्ता त बि उन्हनि जी औलाद मथां उन्हनि जा हक़ बाक़ी रहनि था। जी सॼणो अमड़ जे माउ जे नालनि जे हवाले सां हिकु भेरो अव्हां ताईं कुझु मुख़्तसिर ॼाण पहुचाइण जी कोशिश करियां पियो। मां मदर मौजूदा अंग्रेज़ी लफ़्ज़ मोधर विचोले दौर जे अंग्रेज़ी लफ़्ज़ मोडर मां ऐं उहो वरी क़दीम अंग्रेज़ी जे लफ़्ज़ मोडोर मां निकितल आहे। जेको वरी प्रोटो जर्मनिक लफ़्ज़ मोडर मां निकितल आहे। ईस्ट फ्रसेन में उन लफ़्ज़ खे मोर डिच ॿोली में मडर जर्मन ॿोली में मटर चवंदा आहिनि। इहे सभु प्रोटो इंडो यूरोपियन लफ़्ज़ मां निकितल आहिनि। आयरिश ॿोली में माउ खे मेथायर अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में माउ जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। फ़ारसी में मादर, अरबी में संस्कृत में मातर, उर्दू में माँ या अम्मी, हिंदी में माता ऐं सिंधी में माँ या अम्मा चवंदा आहिनि। वालिदैन में मर्द खे पीउ ऐं औरत खे माउ सॾींदा आहिनि। जेके औरतूं पेट सां हूंदियूं हुन उन्हनि खे बि उमेद वारी माई थींदड़ माउ बायोलॉजिकल माउ पिणु सॾियो वेंदो आहे। बायोलॉजिकल माउ जीअं अहिड़ो दर्जो अञा पीउ खे न मिलंदो आहे। ॿियनि जो ॿार एडॉप्ट करणु माउ या वेगी माउ खे नॉन बायोलॉजिकल माउ पिणु सॾियो वेंदो आहे। जानवरनि में बि ॿारनि खे जनमु ॾींदड़ ऐं उनजी पालना कंदड़ मादीअ खे माउ चयो वेंदो आहे। ॿार दुनिया में अचण खां अॻु माउ जे पेट में परवरिश हासिलु कंदो आहे। हर हिकु इंसान हिकु ई वक़्तु केतिरनि ई रिश्तनि सां लाॻापियल रहे थो। पुटु बि आहे त भाउ बि, भाइटियो बि आहे त भाणे जो बि, मारोट बि आहे त मासात बि। साॻीअ रीति हू हिकु ई वक़्तु कंहिंजे अखियुनि जो नूर ऐं मुहबत जो पेकर आहे त कंहिंजी नफ़रत ऐं हिकारत जो कारण। पर मिड़नी रिश्तनि ऐं नातनि लॻई लाॻापनि में माउ जो रिश्तो हिकु अहिड़ो रिश्तो आहे जेको हर हाल में बेपनाह मुहबत जो मुजस्समो आहे। माउ ॿार खे 9 महीना पेट अंदरि पाले थी। परदनि अंदरां संदसि हर तरह परघोर लहे थी। रगुनि ऐं नसुनि जे सहारे खेसि खाधो पहुचाए
सरजण खां पैदा थियण ताईं सूर सहे थी। तंहिंखां पोइ रातिनि जो रातियूं नेणनि जी निंड हराम करे पंहिंजो सुख ऐं आराम फिटाए सूंह ऐं सिंगार ख़तमु करे औलाद खे हर हाल में सुखियो ॾिसणु घुरे थी। उन जे बदिले खेसि जेके तकलीफ़ूं ऐं अहन जा अज़ाब सहणा पवनि था तनखे हू अंदर वारी उकीर वचां बर्दाश्त कंदे पई सुरूर महसूस कंदी। प्यार ऐं पाबोह जे करे ई इहा चवणी मशहूरु थी आहे त पीउ मोए ॿार अधु छोरो थींदो आहे पर माउ मोए सॼो छोरो, छाकाणि त पीउ माउ जी बनिस्बत औलाद जो एतिरो ओनो न रखी सघंदो आहे। पीउ केतिरनि ॿियनि कमनि खे औलाद खां वधीक ॼाणींदो आहे पर माउ औलाद पाण खे ॾुखियो बुखियो रखी बि औलाद खे हर लिहाज़ ऐं वरदाती चया वञनि था। वजदानी यानी अहिड़ी मुहबत जा कुदरती तौर ते पैदा थींदी हुजे जंहिंखे ॿियनि लफ़्ज़नि में फितरी मुहबत बि चइजे थो। अहिड़ी मुहबत लाइ जीअं थधि तीअं वधि वारो मिसाल पूरी रीति ठहिकी अचे थो। उनखे अवल खां आख़िर ताईं बेपनाह ख़ुलूस ऐं मुहबत जो अमीरी या ग़रीबी सूंह या कोझाईअ सां को वास्तो न हूंदो आहे, न वरी उहा का मुख़्तलिफ़ दौरनि में वधि बि घटि बि आहे। हिन मुहबत वारे दर्जे में माउ वारी मुहबत शुमार कई वञे थी। माउ पंहिंजी औलाद सां मुहबत बग़ैर कंहिं मफ़ाद या लालच जे कंदी आहे। उहा मुहबत जंहिंखे केॾा बि ॾुख ऐं ॾाखड़ा अहंज ऐं अज़ाब ख़तमु करे नथा सघनि, बल्कि जॾहिं बि ॾुखनि ॾाखड़नि मुंहं कढिया आहिनि त उहा बेलौस मुहबत वेतर वधीक आज़माइश जे घड़ियुनि मंझां गुज़रण लाइ तयारु नज़र अचणु लॻी आहे। जी सुहिणो, माउ जो प्यारु इंसानी ईजाद नाहे पर हिकु हैवानी वरसो आहे ऐं उहो जबलनि खां बि झूनो आहे। जीअं इर्तिका दौरान इंसान खां अॻु जिन हैवाननि जे भाङे में पुठीअ में करंघो आयो तीअं माउ जो प्यारु विसंदन भाङे में आयो। जेको उन दौर जी निशानी आहे उहो बिल्कुलु साॻी शइ आहे जेको पखियुनि चौपायनि में मौजूदु आहे। भोलड़े जी माउ पंहिंजे बच्चे खे इंसानी माउ जहिड़ो नफ़ीस प्यारु करे थी। जॾहिं भोलड़े जो को बच्चो मरी वञे थो तॾहिं उहो उन जो नंढड़ो मुअल जिस्म ॾींहंनि जा ॾींहं खयों पई हलंदी आहे, खाइणु छॾे ॾींदी आहे ऐं घणो वक़्तु माठ ई माठ ॾुख में भरी वेठी हूंदी आहे। पखियुनि जूं माइरूं अक्सर पंहिंजे बच्चनि खे बचाईंदे पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾींदियूं आहिनि, बल्कि ईअं ई रिछनि, शींहनि, वाॻुनि ऐं केतिरनि ई हैवानी जिन्सुनि जूं मादियूं कंदियूं आहिनि। ईअं भला छो आहे त नंढड़नि जे बचाव जी ही जिबलत घणे क़दुरु मादी जानवरनि में रखियलु आहे जेके आम तरह सभिनी हैवानी जिन्सनि में कमज़ोर हूंदियूं आहिनि। करंघे वारनि जानवरनि में त घटि में घटि नर सदाई मादियुनि खां सघारा हूंदा आहिनि ऐं जिस्मानी तरह हिन बचाव जे कम लाइ पंहिंजनि मादियुनि खां वधीक मुनासिब ऐं लाइक़ु हूंदा आहिनि। कुदरत तरफ़ां ही कमु नर जानवर जे हवाले छो न कयो वियो आहे? छा ही जिबलत मादी जानवरनि जे सीने में रखी वई जेके उन जे पूरे करण लाइ एतिरियूं सघारियूं न आहिनि? किथे कुदरत खां इन में को अजीब रास निहात न आहे। आम तौर ते चयो वेंदो आहे त इंसानी माउ पंहिंजे ॿार खे पीउ खां वधीक प्यारु करे थी, छाकाणि त ॿार माउ जे जिस्म जो हिकु हिसो आहे, पर उहा बिल्कुलु सही न आहे। माण्हुनि में माउ जो प्यारु पीउ जे प्यार खां पुख़्तो इन साॻे सबबु करे आहे जंहिं सबबु करे हिकु पखी जे बचे जी माउ
या कंहिं रिछ जे बचे जी माउ पंहिंजे बचे खे उन जे पीउ खां वधीक प्यार करे थी। माउ में पंहिंजे बचे लाइ प्यार जी इब्तिदा ज़िंदगी जे इंसानी शिकिल ठहण खां अॻु जे दौर मां थियल आहे ऐं हैवाननि जे इंसानी जिन्स खे इहो उतां खां वरसे में मिलियो आहे। अवाइले वहशी हालत में जितां ही जिबलत शुरू थी, माउ ई ॿार जे ॼमण महिल मौक़े ते मौजूदु रहंदी हुई ऐं उहा जिबलत काराइती साबित थी सघी। इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सकाफ़ती वरसे जी वारसीअ लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 44हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरिन खे हिकु भेरो वरी सिक भरियो सलाम। असांजो मोहतरम दोस्त गुलहसन गुल सोलंगी मदीने मुनवरा मां ख़ूबसूरत तख़लीक़ मोकिली आहे त पंहिंजी अमड़ जो एहसान लाहे सघंदो छा इंसान, छा ॿुधायां अमड़ जो शान लाहे सघंदो छा इंसान। यकीनन गुलहसन अव्हांजी ॻाल्हि काराइती आहे। जी सरिणो, माउ जी बद दुआ खां बचो, छो जो ख़ुदा ऐं उन जे विच में कोई पर्दो न हूंदो आहे। माउ जी नाफ़रमानी करणु कबीरा गुनाहनि में सभ खां वॾो गुनाह आहे। माउ जे वातां मुंहं मां निकितल घुरियल दुआ ख़ुदा ताला खे बि मञणी पवंदी आहे। माउ जी नाफ़रमानी करण वारो जन्नत में दाख़िल न थींदो। माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे। माउ खे घटि वधि ॻाल्हाइणु, गार गंद ॾियणु सभ खां वॾो गुनाह आहे। माउ जो ॿियो नालो जन्नत आहे। माउ जी ख़ुशनुदी दुनिया में बासे दौलत आहे ऐं आख़िरत में बासे निजात आहे। माउ खे मुसीबत जे वक़्तु जॾहिं बि यादि करिणो पवंदो आहे तॾहिं सुकून मिलंदो आहे। माउ ज़िंदगी जे ऊंदाहिनि राहुनि में रोशनीअ जो मीनार आहे। माउ जी मुहबत गुल खां बि वधीक तरो ताज़ा ऐं लतीफ़ आहे। माउ इंसान खे सभ खां वधीक प्यार करण वारी हस्ती आहे। माउ दुनिया जी अज़ीम तरीन हस्ती आहे। माउ जे बग़ैर काइनात नामुकम्मल आहे। माउ खां वधि को वॾो उस्ताद न आहे। माउ जी दुआ मुंहिंजे कामयाबी जो राज़ आहे। माउ हिकु अहिड़ी हस्ती आहे, हिकु अहिड़ो रिश्तो आहे जंहिंजो को बि नेमल बदल न आहे। जी सुनो, हज़रत अबू उसयद सादी रदियल्लाहु अन्हु फरमायो त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वेठा हुआसीं त कबीले बनू सलमा जो हिकु शख़्स ख़िदमत आली में आयो।